सिंध पे कब्जा, हमारी धरती पे कब्जा, हमारी जबान पे कब्जा, हमारे वसाइल पे कब्जा, फेडरल ऑर्डिनेंस। सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। सदारती आर्डीनेंस ज़रिए सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां रैलियूं एहतिजाजी मुज़ाहिरा तोड़े धरणा हलंदड़ आहिनि। न रुगो सिंध पर इस्लामाबाद में बि सिंध जे नौजवाननि एहतिजाज रिकॉर्ड करायो। सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ हाणे एहतिजाज परॾेह में बि थी रहिया आहिनि। अमरीका जी राजधानी वाशिंगटन DC में साना तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॿेटनि बाबति सदारती आर्डीनेंस खे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी करार ॾींदे रद्द कयो वियो। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका तरफ़ां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे में तरक़ी पसंद पंजाबी, बलोच ऐं पख्तून अॻवाननि बि शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि ख़ालिद हाशमाणी, सुहेल अंसारी, इक़बाल तरीन, मुश्ताक राजपर ऐं पाकिस्तान प्रोग्रेसिव अलायंस जी सदर गज़ाला काज़ी चयो त हीअ सदारती आर्डीनेंस पाकिस्तान में जमहूरी निज़ाम ऐं मुल्क जे आइन जे उबतड़ आहे। हुननि चयो त पाकिस्तान जो आइन सूबाई इख़्तियारनि ते क़ानून साज़ी करण या आर्डीनेंस जारी करण जी वफ़ाक़ी हुकूमत खे इजाज़त नथो ॾिए। ॿेट आइन जे आर्टिकल जी शिक 172 तहत सूबाई सराहत जो हिसो आहिनि। आर्डीनेंस ज़रिए सूबे जी जाग्राफियाई सरहदुनि में तब्दीलियूं नथियूं करे सघजनि। और ये जो बात इन्होंने इस वक्त आइलैंड को हथियाने की है फेडरल गवर्नमेंट ने, ये कोई नई बात नहीं है। हम लोगों ने एक यूनस नामी गांव था पहले कराची के पास, वहाँ पे मछेरों के साथ इन्होंने यही किया। फिर एक सिंध बलोचिस्तान के साथ का एक गांव था, वहाँ से उन्होंने मछेरों के साथ उनको कहा, मछेरों को कि यहाँ पे आज़ादाना तुम लोग घूम फिर नहीं सकते। फिर उनको घर बनाने से रोक दिया और फिर उनके पूरे गांव पर कब्जा कर लिया। दिस नीड्स टू स्टॉप, ये खत्म होनी चाहिए ये बात। ये जो सिंध का के जजीरों पर सिंध के लोगों को और गरीब लोग जो उस पर रहते हैं, जो मछेरे हैं, जिनकी इनकम इसी पे डिपेंड करती है, ये उनके हैं। ये किसी लैंड ग्रैबर के नहीं है और ये लैंड माफिया के हैं। इसलिए हम यहाँ पर प्रोटेस्ट करने के लिए आए हुए हैं। असां जेको जॻह थिया आहियूं सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जी तरफ़ां था। बेसिकली जेको सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ी हुकूमत कब्ज़ो करणु चाहे थी, इंतहाई गैर आइनी गैर कानूनी ऑर्डीनेंस जे ज़रिए हीअ असांजो प्रोटेस्ट उन ऑर्डीनेंस जे ख़िलाफ़ आहे। असीं उन ऑर्डीनेंस खे रद्द करियूं था। उन ऑर्डीनेंस जा के बि आइनी बुनियाद कोन्हनि खे। जीअं कल्ह ई जेका सिंध हाई कोर्ट की हियरिंग थी, शाह भूसी साहब जेका पिटीशन दाख़िल कई हुई, उन में ख़ुदि वफ़ाक़ जे नुमाइंदे इहो क़बूल कयो आहे त इहे ॿेट जेके आहिनि सिंध जी मिल्कियत आहिनि। हाणे जेके ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत पाण मञे थी, त पोइ ऑर्डीनेंस इशू करण जो कहिड़ो जवाज़ आहे? उनजे करे मूं सम्झां थो त हीअ बेसिकली सिंध जे वसीलनि ते कब्ज़े करण जी कोशिश आहे। हिन वटि को क़ानूनी रस्तो कोन्हे को आइनी रस्तो कोन्हे को जो असां ते कब्ज़ो करे सघनि। पोइ हीअ अहिड़ा बोगस अनडेमोक्रेटिक मीन्स जेके आहिनि उहे इस्तेमालु कनि था पिया। हिननि खां पुछणु खपे न, जॾहिं पार्लियामेंट वेठी आहे, पार्लियामेंट में तव्हांजी मेजॉरिटी आहे, तव्हांजी हुकूमत आहे, त अहिड़ो लॉ जेको तव्हांखे आणिणो आहे त तव्हां पंहिंजी असेंबली में आणियो, छो नथा आणियो? छो था तव्हां पाकिस्तान खे ट्रीट कयो ॼण का डिक्टेटरशिप हुजे, का आमलियत हुजे? ऑर्डीनेंस हिते पाकिस्तान में जेके अनडेमोक्रेटिक गवर्नमेंट्स आहिनि उहे आणींदियूं आहिनि। साफ़ ज़ाहिर आहे त हुनजी नियत जेका आहे त हू डिबेट खां भॼणु चाहिनि था, हू कंहिं बि सवाल जवाब खां भॼणु चाहिनि था। हू नथा चाहिनि त हिननि क़ौमी असेंबली जा माण्हू, सेनेट जा माण्हू जेके पाकिस्तान जूं आइन साज़ इदारा आहिनि उन्हनि खां भॼणु चाहिनि था। ही पंहिंजे बदनीयत डिसऑनेस्ट जेके पॉलिसीज़ आहिनि उहे सिंध जे माण्हुनि जे मथां बहणु चाहिनि था। आउं शुक्रगुज़ार आहियां ऐं असीं बल्कि थैंक्स था कयूं सिंध असेंबली खे, सिंध जे समूरनि सियासी पार्टियुनि खे, जिन हिन तमामु अहम इशू ते असेंबली रेज़ोल्यूशन पास कयो। ऐं असीं सिंध जे माण्हुनि खे इहो बि यकीन था ॾियणु चाहियूं त नॉर्थ अमेरिका जा सिंधी, उहे कैनेडा में हुजनि, अमेरिका में हुजनि, उहे असां सां गॾु आहिनि। अॼु असांजो वाशिंगटन DC में एहतिजाज आहे, नेक्स्ट वीक असांजो टोरंटो में एहतिजाज आहे, पोइ असां ह्यूस्टन में, LA में, शिकागो में, जिथे बि पाकिस्तानी हुकूमत जा काउंसिल खाना, अल्बर्टा में असां एहतिजाज कंदासीं। सिर्फ़ु इहो चवण जे लाइ त पाकिस्तान जे माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे ईअं ट्रीट करणु बंदि कयो। You cannot get away by rule of ordinance. ही कहिड़ी जमहूरी हुकूमत आहे? ही फ्रॉड थो लॻे जेको तव्हां माण्हुनि खे चओ था जमहूरियत आहे, चूंडियल हुकूमत आहे ऐं उहा वरी हुकूमत कनि था ऑर्डिनेंस ज़रिए। उनजे करे we are here today basically to say we do not accept this ordinance and Sindh will never accept any of ordinance and that seek to occupy our lands. त हिकिड़ो तमामु मुनज़म तरीक़े सां ऐं तमामु अमन पसंदी जी ज़रूरी सां ऐं हिन वक़्तु कलेबरेशन जी ज़रूरत आहे, असांखे कॉन्फ्लिक्ट जी ज़रूरत न आहे। ॾिसो न, पीपुल्स पार्टी में 1000 ख़ामियूं आहिनि, पीपुल्स पार्टी में कई ख़ामियूं आहिनि,
हालांकि सॼो पाकिस्तान जे अंदरि जागीरदारी वॾेरा शाही चौधरीपन ऐं हीउ सॼो जेको आहे इहो इस्टेब्लिशमेंट जो क्रिएट करणु छाकाणि जो उन्हनि जे ज़रिए सभु तव्हांखे सम्झणु खपे हिकिड़ी रांदि जेका आहे उहा सम्झणु खपे गेम जो आहे उहो सम्झणु असांजा घणा मसइला असांजा अंदरूणा मसइला आहिनि असांजे पंहिंजे पार्टियुनि पंहिंजनि लीडरनि जा मसइला आहिनि असांजे पंहिंजी चवंदा आहिनि सिंधीअ में त पंहिंजे वॾीअ जो ॾुको वेझ ॾुको तबीब पर हिन दौर में असीं जस ॾियूं था सिंध असेंबली खे ऐं पीपल्स पार्टी खे हमेशह क्रेडिट ॾियो जिते जेको आहे क्रेडिट ॾियणु खपे जस आहे उन्हनि खे त हुन प्रोविंशियल असेंबली में हिकिड़े बहितरीनु रेज़ोल्यूशन पास करे हुननि सॼे ऑर्डिनेंस खे ज़ईफ़ करे छॾियो छाकाणि जो शर्त आहे त असेंबली जेकॾहिं तव्हां हुनजे हुदूद में तब्दीली आणियो था त 239 आर्टिकल सेक्शन 4 जे तहत असेंबली खे रेज़ोल्यूशन पास करणो हूंदो उहो सिंध असेंबली चयो असां नथा कयूं न सिर्फ़ु असां नथा कयूं पर असांजी अपोज़िशन था कयूं हाणे ऑर्डिनेंस रहे हिकु मार्शल लॻाइनि उहा ॿी ॻाल्हि ऑर्डिनेंस न रहे हाई कोर्ट खे रिजेक्ट करे छॾियो ऑफकोर्स सुप्रीम कोर्ट जेका आहे उहा बि रिजेक्ट करे ॾेई जेके न त पोइ उहा सुप्रीम कोर्ट टपाली कोर्ट हूंदी सो मां असीं त परे वेठा आहियूं पर असांजी दिलि अॼु पंहिंजे वतन सां आहे पंहिंजे माण्हुनि सां ग़रीबनि सां केॾी बुख आहे केॾी बीमारियूं आहिनि केॾी अनएम्प्लॉयमेंट आहे बेरोज़गारी आहे हीउ त वक़्तु अहिड़ो आहे पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जे हाकमनि जे लाइ जो सभिनी खे गॾु करे हेॾो सारो ख़तरनाक क़िस्म जी कोरोना वायरस आहे त टेस्ट कोन था कंदसि नो टेस्ट त केॾी ख़बर पए त केतिरा लख माण्हू मरी विया आहिनि नो बडी नोस लाशुनि जी जेको आहे बोरियूं भरी जेको आहे ज़मीनों में डाल देते हैं किसी को कुछ पता नहीं कि कितने लोग मर गए त हीअ जेका फेक जेका सभु छा आहे इन खे ख़तमु करण जे लाइ वी शुड ऑल यूनाइट तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असीं वाशिंगटन में पाकिस्तान जे सफ़ारत खाने जे साम्हूं बीठा आहियूं असांजे सिंधी असां सां गॾु ॿियनि सूबनि जा माण्हू त असां गॾु आहिनि जेके इख़लाक़ी तौर ते सियासी तौर ते ह्यूमन राइट्स जे तौर ते सपोर्ट था कनि असांजे ॿिनि आइलैंड्स जो जेको मसइलो आहे इहो इन जो असरु न रुॻो सिंध जे तारीख़ी हक़ूक़नि ते आहे पर उन खे तव्हां टूरिज़म बनाए एक्सप्लॉइट करे कंक्रीट जो जंगल बनाइण जे करे बिल्डिंगूं वॾियूं बनाइण जे करे सम्झो था वॾो फ़ाइदो पवंदो इन में तमामु वधीक नुक़सान आहिनि इन में असांजी जेका वाइल्ड फिश लाइफ आहे बर्ड लाइफ आहे उते तव्हांखे ख़बर आहे त हज़ारे 30,000 40,000 जेके आहिनि मोहाणा जेके फिशिंग कंदा आहिनि कम्यूनिटी कंदा आहिनि उन्हनि जी लाइफ जो उन ते डिपेंडेंस आहे उन्हनि जी ज़िंदगी ते असरु थो पवे इहे असां बेवकूफ़ में पाकिस्तानी सम्झूं था त UAE खे कापी करे असीं जेको आहे वॾी तरक़ी कंदासीं ऐं वॾा माल ठाहींदासीं ॿियो को तरीक़ो न मिलियो अथनि हिन हुकूमत खे अनफॉर्चुनेटली PTI जेके ॿियो पैसो कमाइण जो मक़सदु न मिलियो अथनि त हाणे इन जे पोयां लॻा आहिनि UAE जी हाल इहा आहे त हिकिड़ो त हुननि वटि बेतहा पैसो आहे आयल जो पैसो आहे ॿियो तव्हांखे ख़बर हूंदी त दुनिया में सस्ते तरीन होटलूं तव्हांखे UAE में मिलनि छाजे करे जो उते ऑक्यूपेंसी रेट अनऑक्यूपेंसी तमामु घणी आहे माण्हू उते रहनि एतिरा कोन था जंहिं नमूने सां उन्हनि उते बिल्डिंगूं दुरुस्त करे छॾियूं आहिनि ठाहे छॾियूं आहिनि ऐं उनखे कापी कनि था हू हुननि वटि त आयल जा पैसा आहिनि हू त सही वेंदा आहे की त पाकिस्तान जी इकनॉमी विहारे छॾींदा आहिनि हुन जा प्रोजेक्ट आहे तव्हांखे ख़बर हूंदो अॼु खां 5-6-7 साल पहिरीं UAE बैंकक्रप्ट हुन अबू धाबी खे शाबाश हुजे जो हुन अची की बिलियन डॉलरनि जी न रुॻो हुनखे एड कयो पर बैंकुनि खे हुन गारंटी ॾिनी तंहिंजे करे उहो प्रोजेक्ट सर्वाइव लॻो पियो आहे असीं पंहिंजे बेवकूफ़ में चवंदा आहिनि त ॿियनि खे कापी करण जे करे असीं चवंदा वॾो फ़ाइदो पवंदो असांखे को फ़ाइदो कंदो वॾो नुक़सानु पवंदो इन में असांजा जेके उते इनहेबिटेंट माण्हू रहनि था फिशर कम्यूनिटी आहे उन्हनि ते ज़िंदगी ते तमामु ख़राबु असरु पवंदो ऐं हीअ तमामु हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे जेका दुनिया में अॼुकल्ह जेको आहे को बि फ़िक्र करण वारो माण्हू या जंहिं माण्हूअ खे बि हिन असांजे फ्यूचर जे बारे में असांजी हिन सलामती जे बारे में फ़िक्र आहे उहो कॾहिं बि इन्हनि प्रोजेक्ट खे वसूल कंदो असांजी पूरी दुनिया में ऐसे एनवायरनमेंट्स को कंजर्व किया जाता है इस वक्त ज़रूरत इस अमल की है कि ये जितने भी इन्वायरमेंट्स हैं इनको कंजर्व किया जाए रादर देन लोग जो है वो इस पर आ जाएँ और उसमें जो है वो डेवलपमेंट्स शुरू कर दें अभी जो है वो सी लेवल जो है वो राइज हो रहा है समंदर का जो सतह है वो राइज हो रहा है क्योंकि जितने भी टेम्परेचर है सी सरफेस टेम्परेचर जिसे कहते हैं समंदर का जो ऊपर का हिस्सा है वो टेम्परेचर की वजह से वो जो है वो फैल रहा है उसकी वजह से पानी जो है उसकी सतह ऊपर आ रही है और ये आइलैंड्स जो है ये मज़ीद इंडेंजर हो जाएंगे
अगर इस पे आप बिल्डिंग्स बनाएंगे तो इसका मतलब है कि इसके ऊपर आप जो है वो प्रेशर डाल रहे हैं। जो आप प्रेशर डाल रहे हैं तो ये जो है वो सबसाइड हो जाएंगे। तो एक तरफ से ये आइलैंड जो है ये सबसाइड हो रही हैं, दूसरी तरफ से सी लेवल जो है वो राइज हो रहा है, तो मजीद इसमें जो है वो एंडेजरमेंट जो है वो आ रही है। और इसी वजह से अब क्लाइमेट चेंज की वजह से सुनामीज जो है वो आ सकती हैं, क्लाइमेट चेंज की वजह से मजीद जो है तग़य्युरात आ सकते हैं। तो इसी वजह से इस वक्त जो ज़रूरत है वो इस बात की है कि इन आइलैंड्स को कंजर्व किया जाए रादर देन कि इसमें मजीद जो है वो सेटलमेंट्स आ जाए। साना सिंध असम्बलीअ में बेटनि ख़िलाफ़ ठाराह पास करण वारे अमल जी आजिया कंदे सिंध हुकूमत ते ज़ोर भरियो त उहो इन मसइले ते सरगर्म अंदाज़ सां अॻभराई कंदे सिंध जो केस विढ़नि। साना तरफ़ां हलंदड़ एहतजाजी तहरीक जो इहो ॿियो मुज़ाहिरो हो। ईंदड़ हफ़्ते कैनेडा जे शहर टोरंटो ऐं बाद में ह्यूस्टन, लॉस एंजल्स, शिकागो ऐं अल्बर्टा में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। साना जे अॻुवाणनि सिंध जे माण्हुनि ते ज़ोर भरियो त जेसिताईं वफ़ाक़ी हुकूमत उन आर्डीनेंस खे वापसि नथी वठे या अदालतूं उनखे रद्द नथियूं कनि तेसिताईं पंहिंजो एहतजाज जारी रखनि ऐं दुनिया में रहंदड़ सिंधी पंहिंजे वतन ऐं उन जे हक़नि जी हासिलात लाइ सिंधी माण्हुनि सां गॾु आहे।